अॻूणे ममलिकती वज़ीर ऐं फंक्शन लीग अखबार मरहूम फ़कीर जादिम मंगरियो जी पहिरीं वरसी पिथोरो वेझो ॻोठ वली मोहम्मद मंगरियो में मल्हाई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि इलाइक़े वासियुनि वॾियंग में शिरकत कई। रिपोर्ट कर रहा है गुलाम कादर आरी सर। अॻूणे ममलिकती वज़ीर ऐं फंक्शन लीग अॻवान मरहूम फ़कीर मोहम्मद जादिम मंगरियो जी पहिरीं वरसी संदसि अबाणे ॻोठ फ़कीर वली मंगरियो में मल्हाई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि इलाइक़े वासियुनि वॾियंग में शिरकत कई। उन मौक़े ते शिरकत कंदड़नि जो आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान जी तारीख़ में हिकिड़ो फ़क़ीर अजीब हो जेको बादशाहत जे अंदाज़ में जीअंदो हो, जंहिंजो रहणु खाइणु पीअणु उथणु वेहणु ख़ुदा ताला उनखे तमामु वॾी इज़त ॾिनी, पर हू आम माण्हुनि जो हिकिड़ो आम नुमाइंदो। जादिम मंगरियो तारीख़ में वरी पैदा न थींदो। पीर साहब पगारी जमात, पाकिस्तान जी फ़ौज ऐं पाकिस्तान लाइ हिकिड़ो मुहब वतन इंसान मूं पंहिंजी ज़िंदगी में कोन ॾिठो। सियासत ऐं ख़िदमत जो गॾियल नालो दीन जी हुजे या आवाम जी, फ़कीर मोहम्मद जादिम मंगरियो पंहिंजे ज़ात में हिकु अंजुमन हो जेको हिन ढोरे नारे न सॼे सिंध न पाकिस्तान न सॼी दुनिया में पीसे पगार जे दुआउनि सां चमकियो। उन्हनि जी जेको वछोड़ो खे अॼु साल थियो आहे, जेको हिकिड़ो ख़ाल सिर्फ़ु हिन डिस्ट्रिक्ट में न पर पूरे सिंध में हिकिड़ो सियासी ख़ाल आहे। असांजी इहो ई दुआ आहे त जेको पोयां हिननि जा भाइर आहिनि, दोस्त आहिनि, उन्हनि खे अलाह हिमत ॾे, उन शइ खे अॻिते वधाए सघनि। फ़कीर जादिम मंगरियो हिकु अज़ीम शख़्सियत हो, असांजे इलाइक़े जो ग़रीबनि मिसकिननि जो हिकिड़ो माना भरझलो हो। फ़कीर जादिम मंगरियो सियासी मैदान खां हटी न, हुरजमायत खां हटी न, हर ग़रीब मिसकिन माण्हू जो ख़्यालु कंदड़ ऐं हमेशह मुस्कुराईंदड़ शख़्स हो। शरीक थींदड़नि जो चवणु हो त फ़कीर मरहूम मोहम्मद जादिम मंगरियो जो विछोड़ो असांखे हमेशह यादि रहंदो। हू हिकु वॾी शख़्सियत जो मालिक हो। हिन जे विछोड़े सां न सिर्फ़ु हुरजमायत पर उमरकोट ज़िले जी सियासत में वॾो ख़्यालु पैदा थी वियो आहे। कैमरामैन असद सुमरो सां गॾु गुलाम कादर आरी सर, आवाज़ टीवी न्यूज़, पिथोरो।